पीरڳोठ जे कच्चे वारे इलाइक़े में पुलिस मुक़ाबले दौरान 3 जवाबदारनि खे मारण जी दावा कई आहे। परादी जतोई थाणे वारे इलाइक़े में पुलिस तरफ़ां ॾोहारियुनि सां मुक़ाबले जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त फायरिंग जी ॾे वठ में 3 जवाबदार मारिजी विया आहिनि, जंहिं जी सुञाणप वकार सोलंगी अली ॾिनो अबड़ो ऐं धणी बख़्श अबड़ो तौरु थी आहे। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल 2 ॾोहारियुनि जो तालुक़ लाड़काणी ऐं हिक जो तालुक़ पीरڳोठ सां आहे। जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 किला शनकोफ ऐं बंदूक हथ आई आहे। एसएसपी ख़ैरपुर मलक ज़फर इक़बाल पीरڳोठ थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॾोहारी गुलू सियाल जे इलाइक़े मां ॾोहो करे भॼी रहिया हुआ त पुलिस खे इतला मिलियो। पुलिस हथियारबंदनि जो पीछो कयो त कच्चे जे इलाइक़े परादी जतोई थाणे जी हद में मुक़ाबलो थियो। एसएसपी मूजिबि मुक़ाबले में 3 ॾोहारी मारिजी विया आहिनि। मारिजी वियल ॾोहारियुनि वटां 2 किला शनकोफ ऐं 1 राइफल हथ आई आहे। हुन चयो त मारिजी वियल ॾोहारियुनि मथां शिकारपुर में पुलिस मुक़ाबलनि समेत ॿिया केस दाख़िल आहिनि। कुझु अरसे खां भतो न ॾियण तां आबादकारनि जे फसलनि जा नुक़सान पिणु थी रहिया हुआ। एसएसपी चयो त ख़ैरपुर जे कच्चे में ॿबर लोहे खां सॻियूं ताईं 100 पुलिस पिकटूं क़ाइमु कयूं आहिनि। ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वेंदा।